खत्म। बंदूक मिथी में न जनेसरा टे मोतड़ी दोसा टे ये पोती मां जो पलान समझी हिनके बख्श कर। अम्मा साहब ये छा कई जुल्म करे छॾी जी जुल्म करे छॾी खप्पर नाग खे खीर की प्यारी सब गोठा वारा मुझे बचान तू मुझे पुटाई हिनके बख्श करी जी जान सरदार नगर खान जो नंग आई लेकर जी जान के इज्जत दो बाल बदले जनेसरा जी सैन जी बख्श दो इन हथियार में पैदा मानता ओटाई तो साहब ओटाई तो साहब वक्त जो इंतजार कर वक्त जो इंतजार कर तो साहब जी जी बाबा साईं अदे जानू वडेरे जे चवण ते मुंहिंजा फ़कीर मरिया आहिनि बाबा मां हिन सां पुॼी त कोन थो सघां पर मुंहिंजी तव्हां ख़ुदा खे आहे पाणे पुॼंदनि तो या फ़कीरी छॾे कॾहिं खां ज़िमेदारी ऐं कब्ज़ागिरी शुरू कई आहे बाबा साईं हीअ ज़मीन ख़ुदा जी आहे बर्बाद थींदी त बाबा साईं पीठींदी वाह रे लक्ष्मी पुट वाह पिटींदी सा बि पराई ज़मीन अरे इहो अकुल कंहिं सेखारियो अथई पक या हवा हूंदी हवा अरे या सिर खणंदी तुंहिंजो सिर बाबा साईं हर ॻाल्हि में हवा खे लुणु चङो न आहे बाबा साईं ॾिस त साले जो पासो कीअं थो खणे अरे ख़ादिम मां चवां तो सिर न विञाए पंहिंजो न विञाए सिर अरे तोखे ख़बर न आहे इहे मुहागा रईस चनेसर खान जा आहिनि ऐं रईस चनेसर खान असांजो हमदर्द आहे हमदर्द चनेसर ऐं हमदर्द नांग ऐं दोस्त बाबा साईं अलाह तव्हांखे साञा ॾे मां त ख़ुदा जी ॾिनल ज़मीन कायां पियो
ऐं ख़ुदा जा बंदा मूंसां गॾु आहिनि बाबा साईं, जेके खेड़नि बि पाण ऐं खाइनि बि पाण। अरे मां तो चवां इहो नाटक बंद कर इहो नाटक। पराई शइ पराई आ, सुभाणे ॿिया बि माण्हू मराईंदे। बाबा साईं, भल वञी माण्हू मरनि, ये ज़मीन अल्लाह जी आहे। लुड़ कयो, भली कयो, पर बाबा साईं चूनियूं असां बि न आहिनि पातियूं। मरंदासीं ज़रूर, पर बाबा साईं ख़ुदा जे ॾिनल हक़ तां हथ न खणंदासीं। ओदी जी अदा। इन खुशी में ताज़ो ताज़ो मखण कढी गरमा गरम बुसरी त पचा दे। की थोरो आ मखण कोन निकरंदो। पाड़े पुती में उठी हा। हाँ छो करे वञ मुमलारन वटि मखण रखियल हूंदो, वञी खणी अची। अम्मा, मां मुमलारन खां मखण वठी अचां थी, तूं लस्सी लोटे में लाए रख। ओदी मुमलारन लो मखण भी वठी जा, हिकिड़ो ॿियो कमु कजाए, मुमल खे बि वठी अची जाए। चेट खणी तुंहिंजी शादी कराईंदसि, पोइ लागी तो वञी मुमल सां मखण वेही खाइजे। भाऊ शरल खैर तो है? खैर आ नजीर, अधी हवा ख्वाब में आई ही यार, हुन जूं यादूं मुझे मन में समायल आहिनि, निकरनि ई नथियूं। नज़ीर, हुअ तुझी पंहिंजी बि आ, छा तोखे याद ईंदी आ हवा? ऐं तोखे बि ख्वाबनि ख्यालनि में ईंदी आ? केड़ी घड़ी आ जो हवा मूंसां गॾु न आहे? केड़ो पल्ला जो हवा नज़ीर खां विसरी वई हुजे? हाँ फकीर, दे हाल अहवाल, घर का खबर? भाऊ शेरल जबल जो सॼो हाल अहवाल वठी आयो आहे। पुलिस न पन समेत असांजा भी पंध पुछंदी हूंदी। पुलिस असांजा सभु ठिकाणा मापे चुकी आहे। जबल जे चइनी रस्तनि खां पुलिस जा सिपाही बिहारियल आहे। फकीर, असां हूंदासीं त लभंदासीं न। भाऊ शेरल शींहं जवान आहे, न पन असां महल मलाई अथसि, उन ई जे करे अॼु आज़ाद ऐं बेउल को बीठो आहे। हिते न वॾेरे जा चमचा, न पुलिस जा चुगलखोर आहिनि। कंहिं बनी बशर खे का कल न पवंदी त शेरल वारा को हिते आहिनि। फकीर, मां भी इहो ई थो चाहियां त पुलिस जे वर न चढ़ां। जे पुलिस जे वर चढ़ीसि न, ख़बर अथई छा थींदो? पलांद अधूरा रहिजी वेंदा। अदा शेरल, कमरे कमदार खां पोइ जानू ऐं साले वारनि खे सटको ॾियणो आहे, छो जो उहे बि वेरी आहिनि असांजा। नज़ीर, मोकियो ऐं महल ॾिसी ऐं वजो वठी साले ऐं जानूअ जो सिर तमा ही चपटी वॼाए खणी सघां थो, पर यार छा कयां? अधी हवा जे करे ख़ामोश आ, न मासूम जे करे ख़ामोश आ। वक़्तु आयो न, इहे बि सिगरेट जे टोटे वांगुर लतुनि में लताड़बा सिगरेट जे टोटे वांगुर। भाऊ शेरल न बन ॿुधाए पियो त वक़्तु तव्हां सां वॾो वेर विधो आहे। फकीर, वक़्तु छा वेर विधो आहे? असांजो सॼो कुटुंब कुसिजी वियो आहे। असां ॿई हिते ऐं असांजो कुराड़ो भटकंदो थो वञे। पाण वटि आणींदासींसि त पुलिस पोड़े खे विॾो ई करार ॾेई छॾी। अदा मामा तो शींहं पी आ, इन कर सबको लाराए थो। जे पोड़े में हथ विझंदा त भाऊ शेरल जो शिकार बणिजी वेंदा। शिकार त कबो तव्हांजे दुश्मननि खे, रत जूं गुरड़ियूं वाहींदो इहो चने सरकार। रुगो चने सर न,
जनेश्वर जा चमचा भी पलान दीदा असा सा थियल हिक हिक जुल्म जो हिक जुल्म जो कब्दार अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़न ऐं थावन ऐं शीशन के साफ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछन कपड़न जा दाग साफ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावन साफ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 बोतारे यार भलो खिलाड़िया वक्त ते मैदान में लहण जड़ो कमदार मैदान भी थींदो यारू भी लहंदो हरू भरू कैसा खोसींदा से आज़ार मची विंदो। सुखा ओ सुखा जी अम्मा। सुखा छोरी हवा किथे आ? अम्मा मेन जा छेड़ा पई खणे। तू भी सुख सां न वेहण ॾिजांसि। सुखा सुख सां वेहण न ॾींदसि, न त नचंदी मुंहिंजे भाउ जे कातिल जी भेण। हवा वीचारी जी त हवा ई निकिरी वई आहे, अञा नहे ते छा नचंदी? अम्मा अञा त अधो खाधू तो पारूं पैसे न त वार कटे गंजो कयासे। छो करे हवा दुश्मन जी तरफ आई जरूर आ, पर हिन वक्त असांजी इज्जत बनियल आ। इज्जत आहे खाधो जी, असांजी न। जय बाबा डॉक्टर ॾे वए न, अम्मा जे लाइ दवा आंदी। अमड़े ज़माने जे कमन में दवा वठणी विसरी वई। मां मरां त मरां, तोखे कहिड़ी गणती? तूं ज़माने जे कमनि सां हुजिजां। बाबा तोखे वरी कहिड़ा ज़माने जा कम हुया? अमड़े शेरल जे लाइ सॼे ॻोठ में होल हुयो। मारजी वियो छा? न न हाणे त ॿियो ॾोहारी नबन बि साण रलायो अथई। इहो नबन केरो आहे? कच्चे पके जो वॾो ॾोहारी मुड़सा जेल में हुयो, कोर्ट हाज़िरीअ ते पे वियो, रस्ते में शेरल पुलिस का छॾाए वियुसि। अई घोड़ा शेरल एॾो मुड़स माण्हू आ जो पुलिस सां मुक़ाबलो करे धाड़ेल छॾाए वियो। बाबा जे असां खां पलांद कयई त असां में हथ कोन विझंदो, हू साले खे चङी तरह सुञाणे थो, इन करे त कॾहिं दर टपी कोन आयो आहे। एॾो डप अथसि असां मां जो भेण सां मिलण बि कोन थो अचे। दर टपण ॿियास त भेण सां मिले न, हुनखे ख़बर आ त जे साले जे घर वियुसि त हिकिड़ो पेर अंदर हूंदो
त ॿियो अंदर पहुचंदो ई कोन। शेरल भेण जे दर ते मरण खां किबाए थो। बाबा नाले वारो धाड़ियल थी वियो आहे, हथियार पवार माण्हू मिरू साण हूंदसि। अमड़े अमड़ शेरल रुगो विज वराता कंदो आहे, वसंदो नाहे। मिठू पुट, मिठू पुट, अलाए काथे हूंदो मुंहिंजो मिठू। मूंखे छॾे काॾे हली वियो आहे, मां केॾो परेशान थियमि। ईअं जने सर आखिर
अम्मा अदो चने सिर माण्हू तो मारे तो पर हिन पखी चने जो कहिड़ो कसूर। बस अम्मा आहे त ॾाढा मुड़सी पर कजे त छा कजे। लपन जी माइटन दे वियो आ अञा मोटियो ई न आहे। भला ख़ैर भाऊ शेरल नबने आसां सां वड़ थियल आहे। हाँ भाऊ शेरल, हिते बि तव्हां अकेला न आहियो। तव्हांजा ऐं नबन जा साथी बाग़ ते चौधारी चौकस बीठा आहिनि। हा फ़कीर हिकिड़ी ॿी ॻाल्हि त ॿुधाए। ॿुधो अथमि त पुलिस कच्चे में ऑपरेशन जी तयारी पई करे। भाऊ शेरल, इहो ऑपरेशन हिन पासे जो न आहे। उत्तर जे पासे जेके जवान हथियारनि सां हलनि पिया, इहा बाहि उन्हनि जे मथां आहे। फ़कीर ख्याल रखजा मत ओचितो हमलो थी वञे। नज़ीर, इहो उल्को ई न कयो। जेकॾहिं पुलिस हमलो कयो त पहिरीं गोली असां पंहिंजे सीने ते खाईंदासीं। वाह रे फ़कीर वाह, यारनि तां सिर कुर्बान करण ॼाणी थो। सदोरी मां जो खीर पीतल ते तॾहिं त जवाननि वांगुरु गजी थो। ए छोरी, कॾहिं असां बि खिली नियारी, असां बि त तुंहिंजा इस जानो गरीबन के तंग न कर। हिक रात में अमीर करे छॾिया, पर तूं असांजी थी न, इहो सांभो छा ॾींदई? जानो मुर्स थी अरे न्याणी सियाणी सुना सका नहीं। हलड़ जांबू खेलती पुट, पंहिंजो अंग उगाड़ो आमीअ जी लॼ ढकी दो। जुआरी गज़ी टके जो नौकर होॾ त जनेसर खान खां वॾी पियो रखी अच वे छो मुंठी त भॼाए अच। जानू होश कर, जवानी को पंजन ते थवा समय बेवकूफ़ के जागा। पर कमदार मिठो भी माण्हू आ, वार वार कर्ज में बुॾियल अथसि, रोब थो करे। तोखे त ॾिसंदो सांभा। अरे छा ॾिसंदे तूं? कॾहिं न चाहे कमदार ॿुधई तो हथ हथ में ॻाढ़ो न विझी। अरे सांभा हल कर, कम पुट न करे छॾे। अरे मिठा हल, तू भी पंहिंजो कमकार कर। हलिया जानू हल। अरे जानू कमाल थो करी, ॾींहं ॾिठे जो कहिड़ा मस्त माण्हू आहिनि कमदार। अरे काणे खे काणो नाहे चइबो आहे, मुंहं ते घटि न कंदो साण कमदार। कम पुट करीन पर लखा न पवनि, समझ न कर चरिया।